कोई झड़ो न है पंहिंजो अक़ीदो क़ुरान सां भेटाए ॾियो या माखो मुंहिंजो अक़ीदो क़ुरान सां भेटाए वठो। सभु तफ़सीर मां खणी थो अचां, हिकु हिकु तफ़सीर तव्हां ॾाढो खोलींदुमि। माण्हुनि खे गुमराह न कयो। मूंखे को मुशरिक ॿुधाए त हुज़ूर साईं जन जा सहाबी सगोरा जॾहिं हुज़ूर साईं जन वटि ईंदा हुआ त पेरनि ते हथ रखी झुकी मिलंदा हुआ। को मुशरिक मूंखे ॾेखारे या कंहिं सहाबी अची करे हुज़ूर जे आॾो सजदो कयो, को झुकियो, को पेरनि ते ॿई हथ रखी करे साईं जन जा कदम मुबारक चुमियई। सहाबी ईअं कंदा हुआ जीअं तव्हां मुर्शिदनि जे आॾो था कयो। खंघारा बि चटियूं था वञो। साबित कयो, साबित कयो। शीयनि बरेलवियुनि में फ़र्क़ु ई कोन्हे। कल हिते मीलाद जे जुलूस में ॾाढनि सां नचनि पिया। आवाज़ ॾिठो हो कंहिं? जरा कसम अथव अल्लाह जे ज़ात जो ॾाढनि सां जेको जलाल चांडे जे ग्रुप में शामिल थियो पुट, उहो चङी तरह नचण सेखारींदो। या रूबीना देगड़ी वारी पार्टी में शामिल थियो, पटका ॿधा पिया आहिनि तोतनि खे। ॾाढियूं नच नच हया को शर्म को दीन का फज़ीलत। इसको नचण जो नालो न है, इसको मिठे मोहम्मद करीम जे ताबेदारी जो नालो आहे। हाणे त हिननि हद करे छॾी। हाणे झंडा सावा छपराए उन ते हुज़ूर साईं जे जुती मुबारक जो फोटू छपनि था। और तव्हां ॾिठो हूंदो। ऐं वरी उन जुती सां गॾु किथे किथे जुती जे विच में काथां जुती जे हीअं चौधारियूं लिखियो पियो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। जुती में अल्लाह जो नालो ऐं रसूल जो नालो। और तव्हांखे ख़ुदा जो ख़ौफ़ नथो थिए? तूं पंहिंजे पीउ जे जुती जो अदब कर त अबे जी जुती खणी हुन में पंहिंजे पीउ जो नालो लिख। जेको अबे जे जुती में पंहिंजे पीउ जो नालो लिखे इनखे अदीब चवंदे या बेअदब चवंदे? तव्हांजो अकू काॾे वियो? सैयद काइनात जे जुती मुबारक में तूं अल्लाह जे रसूल जो नालो थो लिखे। तोखे हया नथो थिए? तोखे ख़ुदा जो ख़ौफ़ न है? जानता है वहाबी मीलाद जो जुलूस नथा कढनि, हिननि खे पैगंबर जे विलादत जी ख़ुशी न है। जेके मुस्तफा जे विलादत जी ख़ुशी न है उन ते लाख लानत हुजे। ॾाढियां चओ न ते, ॾाढियां ॻाल्हायो। जेके सैयद काइनात जे विलादत जी ख़ुशी न थे उन ते लाख लानत हुजे। पर मां मीलाद तो वांगुरु न मल्हाईंदुमि, मां मीलाद हज़रत अबू बकर वांगुरु मल्हाईंदुमि। चओ सुभान अल्लाह। मां मीलाद हज़रत उमर वांगुरु मल्हाईंदुमि, मां मीलाद हज़रत उस्मान वांगुरु मल्हाईंदुमि, मां मीलाद हज़रत अली वांगुरु मल्हाईंदुमि, मां मीलाद इमाम हसन वांगुरु मल्हाईंदुमि, मां मीलाद शहीद करबला हज़रत हुसैन इब्न अली रज़ी अल्लाह तआला अन्हु वांगुरु मल्हाईंदुमि, मां मीलाद सुहिणे बिलाल वांगुरु मल्हाईंदुमि। सॼी काइनात गॾिजे अबू बकर जे कदमनि जे मट न थींदी। ॻाल्हाईंदा हलो। जे रहो मरी विया हो, कब्रिस्तान में वेठा हो या जलसे में वेठा हो, मुजावर हो या मुजाहिद हो, हजरत अबू बकर खां वॾो कोई आशिक कोन है। चो कोई आशिक? हजरत अबू बकर खां वॾो आशिक कोई? हजरत उमर खां वॾो आशिक कोई? हजरत उस्मान खां वॾो आशिक कोई? हजरत अली खां वॾो आशिक कोई? इमाम हसन हुसैन खां वॾो पैगंबर करीम जो आशिक कोई? सोहणे बिलाल खां वॾो मिठे मोहम्मद जो आशिक कोई? तवज्जो कर। 63 साल में हुजे साईं जी मुबारक जिंदगी। तवज्जो थी त न पिया आहियो? मूंखे वाइज़ करणो कोन हो, सची ॻाल्हि आहे। मूंखे हया बि थिए थो, मुंहिंजा महिमान वेठा आहिनि, पर चंद ॻाल्हियूं करणु नथो चाहियां। छो त अॼु बि हिननि ट्रैपियूं ॾिनियूं त साईं उहो स्टेज पंहिंजी छॾे विया। असां तोतनि जे करे कोन छॾी आहे। ॻाल्हि सम्झो था न? असां शरारत खे टारण जे करे छॾी आहे। आई पेशकदमी कई अथमि ऐं मूंखे हिन ते ख़ुशी आहे। तव्हां शरारत साबित कयो। हुज़ूर साईं जन जी मुबारक ज़िंदगी 63 साल। घणा साल बाबा? ॾाढियां। हुज़ूर साईं जन जी मुबारक ज़िंदगी घणा साल? को माउ जो पुटु साबित करे त हुज़ूर साईं जन हिकिड़े साल पंहिंजी सालगिरह मल्हाई? को साबित करे? ला इलाहा इल्लल्लाह।